आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार हूँ आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। सचो अॼु जी कहाणी हूँ त हिकिड़े झिरक ऐं झिरकी जी आहे, पर ही कहाणी असांजे समाज जी वॾी अक्कासी करे थी। असां वटि अक्सर ईअं थींदो आहे, को सचो वफ़ादार इंसान वफ़ाई कंदो आहे त उनखे सदाईं उनजे उबतड़ नतीजो मिलंदो आहे। सो कहाणी मुकमल ज़रूरु ॿुधिजो, वॾी नसीहत सां भरी कहाणी आहे। ऐं जेकॾहिं चैनल ते न्यू आहियो चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो। साईं हिकिड़ो हो झिरक ऐं हिकिड़ी हुई झिरकी, जेके कंहिं वण जे ॾार ते रहंदा हुआ। ॿई तमामु घणो हिक ॿिए सां मुहबत कंदा हुआ ऐं गॾिजी सॾिजी पिया रहंदा हुआ। हिकु ॾींहुं झिरकी पंहिंजे झिरक खां पुछियो त झिरक तूं मूंखे छॾे त कोन वेंदे? झिरकी जी इहा ॻाल्हि ॿुधी झिरक जवाबु ॾिनो, जेकॾहिं आऊं उॾामी वञा त तूं मूंखे पकिड़े वठिजांइ, ऐं भला तोखे छॾे केॾांहुं वेंदसि, मूंखे तूं परे उॾामण बि न ॾिजांइ। झिरकी मासूमियत सां चयो, मां तोखे पकिड़े त सघां थी, पर हासिलु नथी करे सघां, छो त आऊं तोखे केतिरो पकिड़ींदसि, तूं कॾहिं मूंखां परे न वञिजांइ। झिरक उहो ॿुधी उन जी अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया ऐं झिरक तमामु हसास दिलि हो, जेको झिरकी सां तमामु घणी मुहबत कंदो हो। सो झिरकी खे चयईं त इहा ॻाल्हि आहे त आऊं तोसां हमेशह गॾु रहंदसि। ईअं चई हू पंहिंजा पर हुन पटणु शुरू कया। हिकु हिकु करे हुन पंहिंजा सभु पर पंहिंजे चूंब सां पटे छॾिया ऐं झिरकी खे चयईं, हाणे पाण हमेशह गॾु रहंदासीं। हाणे मां कॾहिं बि उॾामी न वेंदसि ऐं हाणे मां तोखे छॾे बि कोन वेंदसि। सही वक़्तु गुज़रंदो वियो, झिरक ऐं झिरकी गॾु रहंदा हुआ। झिरकी हेॾां होॾां उॾामी वेंदी हुई ऐं झिरक लाइ को खाधो पीतो बि खणी ईंदी हुई, ऐं झिरक उते ई उॾामण खां महरूम थी उते ई रहिजी वियो। सही हिकिड़े ॾींहुं ईअं थियो जो तमामु सख़्तु बरसाती मौसम में सख़्तु तूफ़ान आयो। ते वॾो शदीद तूफ़ान हो, जेको अची उन जंगल में काहे पियो ऐं तूफ़ान जे करे सभु पखी हेॾां होॾां उॾामण लॻा। टाकड़ो पइजी वियो, सभु को पंहिंजी सिर बचाइण पोयां लॻी वियो। तव्हांजो झिरकी चयो झिरक खे त हल त पाण बि हाणे उॾामी हलूं। जवाब में झिरक चयो, तूं भली हल, मां उॾामी नथो सघां, मूं तुंहिंजे करे पंहिंजा पर ई कटे छॾिया आहिनि, मां हाणे उॾामी नथो सघां, तूं भले उॾामी वञ। एतिरे में झिरकी चयो, ठीकु आहे, तूं पंहिंजो हाणे ख़्यालु रखजांइ। ईअं चई झिरकी उॾामी वई। झिरकी उॾामी पई, झिरकी खे झिरक जो अहसासु न थियो, हू उॾामी रवानी थी वई। तूफ़ान आयो, बरसातूं वसियूं, तूफ़ान ख़तमु थी बि वियो। तूफ़ान जॾहिं ख़तमु थियो त तूफ़ान ख़तमु थियण खां पोइ झिरकी जॾहिं वापसि आई त ॾिसे त झिरक ॾार ते मोह पियो आहे। उन टार ते झिरक मोह पियो आहे ऐं वण जे ॾार ते लिखियलु हो, काश काश झिरकी तूं मूंखे ईअं चवीं हा त मां तोखां सवाइ नथी उॾामी सघां हा। मूंखे बरसाति ऐं तूफ़ान त न मारे सघनि हा, पर तुंहिंजी जुदाई मूंखे मारे विधो। साईं उहो ॿुधण ऐं पढ़ण खां पोइ झिरकी ज़ारो ज़ार रोअण लॻी ऐं पंहिंजे सचे झिरक सां जुदाई जे करे हुनखे तमामु घणी तकलीफ़ पहुती ऐं हू पोइ ज़ारो ज़ार रोई रोई अखियुनि जो नूर बि विञाए वेठी। पर हाणे छा थिए करे सघी, संदसि झिरक त हुन खां हमेशह लाइ जुदा थी वियो हो। दोस्तो, हिन कहाणी मां उहो साबित थियो, मुहबत करणु गुनाह न आहे, पर मुहबत कयो, पर सही माण्हू सां कयो, जंहिंखे तव्हांजो ख़्यालु हुजे, अहसासु हुजे। सो असांजे समाज जी ही अक्कासी करे थो, ही कहाणी वॾी अक्कासी करे थो। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे प्यारनि जो क़दुरु करणु न विसारींदा। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।